बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम मौजूदा विचारे में माया जो मेजबान जावेद उस्मान बिजरानी असा सा शरीक गुफ्तगू आन आल पाकिस्तान बुलेदी वेलफेयर एसोसिएशन जा चेयरमैन डॉक्टर नबील बुलेदी साहब, सूबाई सिंध जा सदर ताज मोहम्मद बिजरानी साहब, मरकजी सीनियर नायब सदर मौलाना अब्दुल हफीज बिजरानी साहब, दीगर लिबुर्दी जनरल सेक्रेटरी सूबा सिंध। असी इन तंजीमी हवाले से पंहिंजे मोहतरम मेहमान से गुफ्तगू कंदासीं त असुल इन तंजीम के ठाणे जो मकसद छा आहे ऐं इन तंजीम के जो का त इन वक्त किथे माना पहुचायो आहे। इन हवाले से असां पंहिंजे मोहतरम मेहमान सां तफसीली गुफ्तगू कंदासीं। वहाँ पांच अवल मुझे सीनियर वाइस प्रेसिडेंट अल्फा बुलेदी वेलफेयर एसोसिएशन से मौलाना अब्दुल हफीज बिजरानी साहब, मुसाफिर पर प्यारा दोस्त सूबा सिंध जो चेयरमैन सदर साईं डी बिजरानी साहब, सूबा सिंध जी जनरल सेक्रेटरी दीदार बिजरानी साहब, असां प्यारा दोस्त मीर मोहम्मद कुरैशी साहब। असां जो मेन एम मेन मकसद बुलेदी वेलफेयर एसोसिएशन मां असांजी ज़ात में त असां बुलेदी हूं, पर वेलफेयर जी लफ़्ज़ मिले असां दोस्त त सब दोस्त असांजी या ज़हन त सभई जा ज़हन इन शइ ते मुतमिन त असां पंहिंजी भलाई जो सिलसिलो शुरू कयूं, पोइ उहो सिलसिलो जहिड़े नमूने जो हुजे। इन लाइ जीअं मां डॉक्टर आहियां त मां पंहिंजे मेडिकल प्लेटफॉर्म आईंदो आहियां या जिते अहिड़ी का ज़रूरत हूंदी आहे मां उते पहुचंदो आहियां। साईं पंहिंजी तंज़ीमी आहे, साईं जा जमात इस्लामी जा रूह रवा आहिनि, साईं पंहिंजे उन हिसाब सां जिते जिते हूंदो आहे त इंसान ज़ात जी भलाई लाइ सदाईं पाण पतड़ी मिलंदो आहे। इहे हिसाब सां सदाईं वञी जुस्तजू हूंदा आहिनि। इन लाइ असांजो इहो मेन मक़सदु आहे त बुलेदी वेलफेयर एसोसिएशन माना सिर्फ़ ज़ात असां बुलेदी असांजो जेको आहे एम आहे, असांजो मक़सदु आहे इंसान ज़ात जी भलाई। इन लाइ असांजो पहिरियों सभिनी जो चयल आहे त असां न ज़ात परस्त आहियूं न मज़हब परस्त आहियूं, असां हिकु इंसान परस्त आहियूं। पोइ इन इंसान ज़ात में हर इंसान ज़ात जी असां सर्विस ॾींदा आहियूं, पोइ छो न हुजे, मुस्लमान हुजे, नॉन मुस्लिम हुजे, क्रिश्चियन हुजे, असांजो मक़सदु इहो आहे त इंसान ज़ात जी सर्विस ॾियूं। इन लाइ असांजी तंज़ीम इन पंहिंजे इंसान ज़ात जी सर्विस ते इन मेन पॉइंट ते पंहिंजो पाण पतोली रही आहे, जंहिंमें असां सभु दोस्त तव्हां सां शामिल। मां सभ खां पहिरियों हिते जेटीएन न्यूज़ जे ऑफिस में अची करे ॾाढी ख़ुशी थी। जावेद उस्मान बिजरानी साहब जेको ही कमु करे रहियो आहे तमामु बहितरीन, ही असांजा पसमानदा इलाइक़ा आहिनि जंहिंमें हिन जी जुस्तजू हिन जी महिनत हर फॉर्म ते असां ॾिसंदा रहंदा आहियूं, तमामु बहितरीन लॻंदो आहे। उन सां गॾु मां पंहिंजी ऑल पाकिस्तान बुलेदी वेलफेयर एसोसिएशन ते ॻाल्हाईंदे तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त असांजो पहिरियों जेको मक़सदु आहे हिन वेलफेयर जो उहो आहे तालीम ॾियणु। असां हर जॻह ते वञूं था, हर ॻोठ में हर पहाड़ बस्ती में वञी करे असां उन्हनि खे तालीम जो मैसेज ॾियूं था, ॿारनि खे तालीम जो ख़ासि करे नियाणियूं पढ़ायो। इन बारे में शुरूआत असां हितां ई कई आहे। ऐं उन सां गॾु हीअ जेकी असां तंज़ीम खोलीसीं, असांखे जी ज़रूरत छो पई, हीअ असांजी आहे तंज़ीम, असांजो नालो बि आहे ग़रीब जो सहारो, अमन ऐं भाईचारो। असां इन जे तहत ही तंज़ीम खोली आहे ऐं असां तमामु पंहिंजे बुलेदिन खे गॾु करे रहिया आहियूं ऐं उहा असांजी जुस्तजू हले पई, उहा असांजी जुस्तजू जारी आहे ऐं असां पंहिंजी मौजूद दोस्तों असां मोहतरम डॉक्टर नबील बुलेदी साहब, ड्राइवर टी बुलेदी साहब, साईं दीदार बुलेदी साहब ऐं सभिनी आया मुसलमान हर जगह के वही का चलता खुशामदीद चलता। ऐसा उम्मीद करूं था इंशाल्लाह सभी आवाम जी आम माण्हू जी ख़ासि तरह बुलेदी भाई जी खिदमत कंदा, उनकी तालीम उनकी फलाह जे लाइ कोशिश कंदा, चङे कम लाइ भरपूर साथ ॾींदासीं इंशाल्लाह। मूंखे उम्मीद आहे त इंशाल्लाह ही वेलफेयर असांजी सॼी सिंध में सॼे मुल्क में एक मौसर ऐं बहितर रोल अदा कंदी। तव्हां सभी दोस्तनि जी महिरबानी।